एक गहरी साजिश तहत इदारे जी बजट नाहे रखी वई। इदारे के खसारे में मुब्तला कयो वियो आहे ऐं इंतजामिया बि फीसूं वधाए इन सॼे खसारे जो वज़न बि शागिर्दनि जे कुल्हे ते रखणु चाहे पई, जेको असां कंहिं बि रीति क़बूल नाहे कंदासीं। इदारे के गैर ज़रूरी नाफ़िज़ कयल सिक्योरिटी फोर्सिस ऐं पुलिस खे हितां हटाए उतां जी बचियल जेका रक़म आहे उहो शागिर्दनि खे रिलीफ तौर ते ॾिनी वञे। यूनिवर्सिटी पारां गैर कानूनी वधायल फीस मेरिट सेल्फ स्पेशल सेल्फ जी मुकमल ख़त्म कई वञे। हॉस्टल जी वधायल फीस घटि करे फ़क़्ति 1000 कटे बाक़ी शागिर्दनि खे रिफंड कई वञे। नंबर 3, हिन साल जो वॾो अरसो यूनिवर्सिटी सहूलियतनि जहिड़ोक पाणी बिजली ट्रांसपोर्ट वग़ैरह इस्तेमालु नाहे कया, तंहिंजी फीस नाहे वरिती वञे। नंबर 4, फौरी तौर ते ब्लॉक्स हॉस्टल पुलिस खां ख़ाली कराए शागिर्दनि खे अलाट कई वञे। इदारे मां फोर्सिस खे दख़ल अंदाज़ी ख़त्म करे खेसि नेकाली ॾिनी वञे। शागिर्दनि लाइ मयारी ट्रांसपोर्ट फ़राहम कई वञे। हॉस्टल अलाटमेंट जे नाले में शागिर्दनि खां 15 खां 20 हज़ार रिश्वत वठणु बंदि कई वञे। जांच करे मुलवस मुलाज़िमनि खे मुअतल कयो वञे। नंबर 7, हॉस्टल जी सफ़ाई कराए शागिर्दनि खे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। अख़बारूं इंटरनेट ऐं हॉस्टल खां हैदराबाद हॉस्टल खां फाटक ताईं हलंदड़ बसूं ॿीहर हलायूं वञनि। नंबर 8, शोबो पाकिस्तान स्टडी शोबो रूरल डेवलपमेंट स्टडी जे शागिर्दनि जा 11 खां 12 बजे आर्ट फैकल्टी में क्लास रखिया विया आहिनि, तंहिंखे पॉइंट बसूं मुहैया कयूं वञनि। सुभाणे लाइ असां इहो हैदराबाद प्रेस क्लब ते 3 ॾींहंनि जी बुख हड़ताल हणंदासीं।